अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक सिंध टीवी जो बेहतरीन ड्रामो नज़र अची चुको आहे जेको तव्हांजे अॻियां हिन नंढड़ी वीडियो में पेश कंदासीं। वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल तमीर जमाल लिखियल आहे, सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां क़ौम जो बेल असर कंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं दोस्तों तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलूं था पंहिंजी कहानी जी तरफ़। तो मूंखे उम्मीद आहे त जेको दौलाब ड्रामे जो डायरेक्टर आहे तव्हां उनजी लाइव ॾिठी हूंदी, यानी खजू जी तव्हां लाइव ॾिठी हूंदी। तो खजू लाइव में चई रहियो आहे त हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे सिंध टीवी जो, जंहिंजो नालो आहे वेरनि जी बस्ती। तो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं इहो ड्रामो सिंध टीवी ते हलायो वेंदो, यानी इन जा हाणे 3 टीज़र ईंदा, उन खां पोइ प्रोमो ईंदो ऐं उन खां पोइ एपिसोड हलायो वेंदो। तो हर को दौलाब ड्रामे जो इंतज़ार करे रहियो आहे। दौलाब ड्रामे जे मथां ही ड्रामो अचण वारो आहे जंहिंजो नालो आहे वेरनि जी बस्ती। तो इन ड्रामे में सिंध जा बेहतरीन अदाकार कम करे रहिया आहिनि। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। तो हिन में सिंध जा बेहतरीन अदाकार कम करे रहिया आहिनि ऐं अदाकार जेके आहिनि उहे अञा ताईं ज़ाहिर न थिया। अगरि ज़ाहिर थींदा त असां तव्हांखे ज़रूर ॿुधाईंदासीं त हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार बि कम करे रहिया आहिनि। तो वेरनि जी बस्ती तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं इन जी कहाणी बि सुठी आहे। तो इन ड्रामे जी पहिरियों असांखे ख़बर पइजी चुकी हुई, बहरहाल असां चयो इन दोस्तनि खे मुकमिल कहाणी इन जी यको ॾियूं। तो इन जे करे असांखे लेट थी वियो वेरनि जी बस्ती तव्हांखे अपडेट ॾियण में। तो वेरनि जी बस्ती तमामु मेगा सोप सीरियल आहे, तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। तो इन ड्रामे जा हाणे 3 टीज़र ईंदा, उन खां पोइ प्रोमो ईंदो, उन खां पोइ एपिसोड हलायो वेंदो यानी वेरनि जी बस्ती ड्रामे जी। तो वेरनि जी बस्ती जेको ड्रामो आहे हिन जी कहाणी बि तमामु वॾी आहे ऐं ड्रामो बि तमामु वॾो आहे। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।